ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 10/10/2025। अॼु मिठा मिठा ॿार घर चवनि था मीठे मीठे ॿार। तव्हांखे हिकु बाप सां हिकु मत मिलंदी आहे जंहिंखे अद्वैत मत चइबो आहे। हिन अद्वैत मत सां तव्हां देवता ठाहींदा आहियो। प्रश्न आहे, मनुष्य हिन भूल भुलैया जे खेल सां सभिनि सां भूल भुलैया खेल में सभिनि खां मुख्य ॻाल्हि कहिड़ी भुलिजी विया आहिनि। उत्तर आहे, असांजो घर किथे आहे हुनजो रास्तो ई हिन खेल में अची करे भुलिजी विया आहिनि। पतो ई न आहे कि घर कॾहिं वञिणो आहे, कीअं वञिणो आहे। हाणे बाप आया आहिनि तव्हां सभिनि खे साथ वठी वञण लाइ। तव्हांजो हाणे पुरुषार्थ आहे वाणी खां परे स्वीट होम में वञण जो। गीता राज्य राही थकिजो न। गीत जो अर्थ ॿियो कोई सम्झी न सघे ड्रामा प्लान अनुसार। कोई गीत अहिड़ा ठहियल आहिनि मनुष्यनि जा जो तव्हांखे मदद कंदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि हाणे असां सो देवी देवता ठहूं था। जीअं उहो पढ़ाई पढ़ण वारा चवंदा आहिनि न, असां सो डॉक्टर बैरिस्टर ठहूं था। तव्हांजी ॿुधी में आहे असां देवता ठहूं था नई दुनिया जे लाइ, या सिर्फ़ु तव्हांखे ई ख़्याल ईंदा आहिनि। इहे सिर्फ़ु तव्हांखे ई ख़्याल ईंदा आहिनि कि असां हम सो देवता ठहूं था नई दुनिया जे लाइ। अमर लोक नई दुनिया सत्युग खे चइबो आहे। हाणे त न सत्युग आहे न देवताउनि जो राज्य। हिते त कोई आहे, हिते त थी न सघंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे चक्र घुमी करे हाणे कलयुग जे अंत अची करे पहुचियो आहे। ॿियो कोई जी बि ॿुधी में चक्र न आहे। उहो त सत्युग खे लाखों वर्ष ॾेई छॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि जो इहे निश्चय आहे बराबरि इहे 5000 वर्ष पोइ चक्र फिरंदो ई रहंदो आहे। मनुष्य 84 जन्म ई वठंदा आहिनि। हिसाब आहे न। इन देवी देवता धर्म खे अद्वैत धर्म चइबो आहे। अद्वैत शास्त्र बि मनाए अद्वैत शास्त्र बि मनाईंदा आहिनि, मञिबो आहे। उहो हिकु ई आहे, उहो बि हिकु ई आहे। बाक़ी त अनेक धर्म आहे, अनेक धर्म शास्त्र बि अनेक। तव्हां आहियो हिकु द्वारा हिकु मत मिलंदी आहे, उनखे चइबो आहे अद्वैत मत। ये अद्वैत मत तव्हांखे मिलंदी आहे देवी देवता ठहिण जे लाइ। इहे पढ़ाई आहे न, इन करे बाप खे ज्ञान सागर नॉलेजफुल चइबो आहे। ॿार सम्झंदा आहिनि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि नई दुनिया जे लाइ। इहो भुलिजणो न खपे। स्कूल में स्टूडेंट कॾहिं टीचर खे भुलिजंदा आहिनि छा? गृहस्थ व्यवहार में रहण वारा बि जास्ती पोजीशन पाइण जे लाइ पढ़ंदा आहिनि। तव्हां बि गृहस्थ व्यवहार में रहंदे उहे पढ़ंदा आहियो पंहिंजी उन्नति करण लाइ। दिलि में अचिणो खपे असां बेहद जे बाप सां पढ़ूं था। शिव बाबा बि बाबा आहे, प्रजापिता ब्रह्मा बि बाबा आहे। प्रजापिता ब्रह्मा आदिदेव नाम बालो आहे। सिर्फ़ु पास्ट थी आहे, जीअं गांधी बि पास्ट थी आहे न, उन्हनि खे बापू जी चईंदा आहियूं। परंतु सम्झंदा न आहिनि, ईअं ई चई ॾींदा आहिनि। इहे शिव बाबा सच आहे, ब्रह्मा बाबा बि सच आहिनि, लौकिक बाप बि सच आहिनि। बाक़ी मेयर आदि खे ईअं बापू जी चई ॾींदा आहिनि। उहे सभु आर्टिफिशियल आहिनि, इहे रियल आहे। परमात्मा बाप अची करे आत्माउनि खे प्रजापिता ब्रह्मा द्वारा पंहिंजो ठाहींदा आहिनि। उन्हनि जी त ज़रूरु ढेर ॿार हूंदा। शिव बाबा जी त सभु संतान आहिनि, उन्हनि खे सभु यादि कंदा आहिनि। पोइ बि कोई उन्हनि खे बि न मञंदा आहिनि, पक्का नास्तिक हूंदा आहिनि। त चईंदा आहिनि इहे संकल्पनि जी दुनिया ठहियलु आहे। हाणे तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि इहे ॿुधी में यादि रखो असां पढ़ूं था। पढ़ाइण वारो शिव बाबा आहे। इहे राति ॾींहुं यादि रहणो खपे। इहे ई माया घड़ी घड़ी बुलाए ॾींदी आहे। हिन करे यादि करिणो हूंदो आहे बाबा खे। बाप टीचर गुरू टिन्हिनि खे भुलिजी वेंदा आहिनि। आहे बि हिकु ई पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। रावण सां गॾु लड़ाई ई हिन में आहे। बाबा चईंदा आहिनि हे आत्मायूं, तव्हां सतो प्रधान हुयो, हाणे तमो प्रधान ठहिया आहियो। जॾहिं शांति धाम में हुयो त पवित्र हुयो। प्योरिटी बग़ैर कोई आत्मा मथे रही न सघंदी न।
हिन करे सभु आत्मायूं पतित पावन बाप खे सॾु कंदियूं आहिनि। जॾहिं सभई पतित तमो प्रधान ठही वेंदा आहिनि तॾहिं बाप अची करे चईंदा आहिनि मां तव्हांखे सतो प्रधान ठाहींदो आहे। तव्हां जॾहिं शांति धाम में हुया हो त उते सभु पवित्र हुया, अपवित्र आत्मा उते कोई रही न सघे। सभिनि खे सभु सजाएं भोगे करे पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। सभिनि खे पवित्र ठहिण बग़ैर त कोई वापसि वञी न सघे न। भल कोई चई ॾींदा आहिनि ब्रह्म में लीन थी वियो, फलानो ज्योति ज्योत में समायो। इहे सभु भक्ति मार्ग जी अनेक मतियूं आहिनि। तव्हांजी अद्वैत मत मनुष्य सां देवता त हिकु बाप ई ठाहे सघंदा आहिनि। कल्प कल्प बाबा ईंदा आहिनि पढ़ाइण लाइ। उन्हनि जी एक्ट हूबहू कल्प पहिरियों मुआफ़िक़ ई हलंदी आहे। इहे अनादि ठहियलु उहो ड्रामो आहे। सृष्टि चक्कर फिरंदो रहंदो आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग पोइ संगम युग। मुख्य धर्म बि इहो आहे न, डीटिज़म, इस्लामिज़म, बौद्धिज़म, क्रिश्चनिज़म, अर्थात जंहिंमें राजाई हलंदी आहे। ब्राह्मणनि जी राजाई न आहे न कौरवनि जी। हाणे तव्हां ॿारनि खे घड़ी घड़ी यादि रखिणो आहे बेहद जो बाप खे। तव्हां ब्राह्मणनि खे बि सम्झाए सघंदा आहियो। बाबा ॾाढो बार सम्झायो आहे। पहिरियों ब्राह्मण चोटी, ब्रह्मा जी मुख वंशावली पहिरियों तव्हां आहियो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। पोइ भक्ति मार्ग में असां ई पूज्य खां पुजारी ठहींदा आहियूं। पोइ हाणे पूज्य ठहूं था। इहे ब्राह्मण गृहस्थी हूंदा आहिनि न कि सन्यासी। सन्यासी हठयोगी घर बार छॾण, सन्यासी हठयोगी हूंदा आहिनि, है न। घर बार छॾण हठ आहे न। हठयोगी बि अनेक प्रकार जा योग सिखलाईंदा आहिनि। जयपुर में हठयोगियुनि जो बि म्यूज़ियम आहे। राजयोगी जा चित्र न आहिनि। राजयोग जा चित्र आहे ई दिलवाड़ा में। जेके म्यूज़ियम इन्हनि जो म्यूज़ियम त आहे न। हठयोगी जा केतिरा म्यूज़ियम आहिनि। राजयोग जो मंदिर हिते भारत में ई आहे। इहा चैतन्य आहे न। इहा दिलवाड़ा मंदिर इहा चैतन्य आहे। ऐं बाबा जो इहा चैतन्य दिलवाड़ो मंदिर ब्रह्मा कुमारी। तव्हां हिते चैतन्य में वेठा आहियो। हुते जड़ यादगार ठहियलु आहे। मनुष्यनि खे कुझु बि पतो न आहे कि स्वर्ग किथे आहे। दिलवाड़ा मंदिर में हेठि तपस्या ते वेठा आहिनि ऐं मथे पूरो यादगार आहे। ज़रूरु स्वर्ग मथे ई ॾेखारिणो पए। मनुष्य पोइ सम्झी वठंदा आहिनि स्वर्ग कोई मथे में आहे। इहो त चक्र फिरंदो आहे न। अधु कलाक खां पोइ स्वर्ग पोइ हेठि हली वेंदो आहे। पोइ अधु कलाक स्वर्ग मथे रहंदो आहे। इन्हनि जी आयु केतिरी आहे कोई ॼाणंदा न आहिनि। तव्हांखे बाबा सॼो चक्कर सम्झायो आहे। तव्हां ज्ञान वठी करे मथे वेंदा आहियो। चक्र पूरो थींदो आहे पोइ नए से चक्र शुरू थींदो आहे। इहो बुद्धि में हलणो खपे। जीअं उहा नॉलेज पढ़ंदा आहियो त बुद्धि में किताबियूं आदि सभु यादि रहंदियूं आहिनि। इहा बि पढ़ाई आहे। इहा भरपूर रहणो खपे, भुलिजिणो न खपे। इहा पढ़ाई बूढ़ा जवान ॿार आदि सभिनि जो हक़ आहे पढ़ण जो। सिर्फ़ु अलफ़ खे ॼाणो आहे। अलफ़ खे ॼाणे वरितो त बाप जी प्रॉपर्टी बि बुद्धि में अची वेंदी। जानवरनि खे बि ॿार आदि सभु बुद्धि में रहंदा आहिनि। जंगल में वेंदा त बि घर ऐं बछड़ा यादि ईंदा। आपे ई ढूंढे करे अची वेंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार मामेकम यादि करो, पंहिंजे घर खे यादि करो। जाते खां तव्हां आया आहियो पाठ वॼाइण। आत्मा खे घरु ॾाढो प्यारो लॻंदो आहे न। केतिरो यादि कंदा आहिनि परंतु रास्तो भुलिजी विया आहिनि। तव्हांजी बुद्धि में असां ॾाढा दूर रहंदा आहियूं परंतु उते वञणु कीअं थींदो आहे, छो न असां वञी सघंदा आहियूं। इहे कुझु बि पतो न आहे। इन करे बाबा ॿुधाईंदा हुया भूल भुलैया जो खेल बि ठाहींदा आहिनि। जाता खां वञो दरवाज़ो बंदि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो हिन लड़ाई खां पोइ स्वर्ग जा द्वार खुलंदा। हिन मृत्यु लोक सां सभु वेंदा। एतिरा सभु मनुष्य नंबरवार धर्म अनुसार पाठ अनुसार वञी करे मथे रहंदा।
तव्हांजी बुद्धि में ये सभु ॻाल्हियूं आहिनि। मनुष्य ब्रह्म तत्व में वञण लाइ केतिरो मथो मारंदा आहिनि, वाणी खां परे वेंदा आहिनि। आत्मा शरीर सां निकिरी वेंदी आहे त पोइ आवाज़ न रहंदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असांजो त उहो स्वीट होम आहे न, पोइ देवताउनि जी स्वीट राजधानी आहे, अद्वैत राजधानी। बाप अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि, सॼी नॉलेज सम्झाईंदा आहिनि, जंहिंजे पोइ भक्ति में शास्त्र आदि वेही ठाता अथनि। हाणे तव्हांखे उहे शास्त्र आदि न पढ़णा आहिनि। उन स्कूलनि में बुढ़ियूं आदि न पढ़ंदियूं आहिनि, हिते त सभु पढ़ंदा आहिनि। तव्हां ॿार अमरलोक में देवता ठहींदा आहियो न, हुते कोई ईअं अक्षर न चईंदा है न जंहिंसां कंहिंजी ग्लानी थिए। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग पास्ट थी, हुनजी महिमा आहे। केतिरा मंदर आदि ठाहींदा आहिनि। उन्हनि सां पुछे लक्ष्मी नारायण कॾहिं थी करे विया, कुझु बि पतो न आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असांखे पंहिंजे घर वञिणो आहे। ॿारनि खे सम्झायो आहे ओम जो अर्थ अलॻि आहे ऐं सोहम जो अर्थ अलॻि आहे। उन्हनि पोइ ओम सोहम जो हम सो जो अर्थ हिकु करे छॾियो आहे, है न। तव्हां आत्मा शांति धाम में रहण वारा आहियो। पोइ ईंदा आहियो पाठ वॼाइण, देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा आहियो। आत्मा अर्थात ओम अर्थात असां आत्मा आहियूं। केतिरो फ़र्क़ु आहे न, उहो पोइ ॿई हिकु करे छॾींदा आहिनि। इहे बुद्धि में सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कोई बि सुठी रीति सम्झंदा न आहिनि त पोइ गुटका खाईंदा रहंदा आहिनि। कमाई में कॾहिं गुटको न खाइबो आहे, उहो कमाई त अल्पकाल जे लाइ आहे। इहे त अधु कल्प जे लाइ कमाई, परंतु बुद्धि ॿियो तरफ़ भटकंदी आहे त पोइ थकिजी वेंदा आहिनि, उबासी ईंदी रहंदी आहे। तव्हांखे अखि बंदि करे न वेहणो आहे। तव्हां त ॼाणंदा आहियो आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे। कलयुगी नरकवासी मनुष्य खे ॾिसण ऐं तव्हांखे ॾिसण में राति ॾींहं जो फ़र्क़ु। असां आत्मा बाप द्वारा पढ़ूं था, इहे कोई खे पतो न आहे। ज्ञान सागर परमपिता परमात्मा अची करे पढ़ाईंदा आहिनि। असां आत्मा ॿुधूं था। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करण सां विक्रम विनाश थींदा आहिनि। तव्हांजी बुद्धि मथे हली वेंदी आहे। शिव बाबा असांखे नॉलेज ॿुधाइनि था। हिन में ॾाढी रिफाइन बुद्धि खपे। रिफाइन बुद्धि करण जे लाइ बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झण सां बाप ज़रूरु यादि ईंदा। पंहिंजे खे आत्मा सम्झणो ई इन करे आहे कि बाबा यादि अचे। संबंध रहे जो सॼो कल्प टुटियो आहे। हुते त प्रारब्ध सुख ई सुख आहे, दुख जी ॻाल्हि न आहे। उन्हनि खे हेवन चइबो आहे न। हेवनली गॉड फादर ई हेवन जो मालिक ठाहींदा आहिनि। अहिड़े बाप खे केतिरो भुलिजी वेंदा आहियूं। बाबा अची करे ॿारनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। मारवाड़ी माण्हू ॾाढा एडॉप्ट कंदा आहिनि त उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे मां साहूकार जी गोद में आया हुआ। साहूकारनि जो ॿारु ग़रीब वटि कॾहिं न वेंदे। इहे प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहिनि त ज़रूरु मुख वंशावली हूंदा न। तव्हां ब्रह्मण आहियो मुख वंशावली, उहो कुख वंशावली आहिनि। इन फ़र्क़ु खे तव्हां ॼाणंदा आहियो न। तव्हां जॾहिं सम्झायो तॾहिं मुख वंशावली ठहनि। इहे एडॉप्शन आहे। स्त्री खे सम्झंदा आहिनि इहे मुंहिंजी स्त्री आहे। हाणे स्त्री कुख वंशावली आहे या मुख वंशावली आहे? स्त्री आहे ई मुख वंशावली। पोइ जॾहिं ॿार थींदा आहिनि त उहो कुख वंशावली। बाप चईंदा आहिनि इहे सभु मुख वंशावली मुंहिंजे चइण सां मुंहिंजा ठहिया आहिनि। मुंहिंजा ॿार आहिनि, इहे चइण सां नशो चढ़ंदो आहे त तव्हां आहियो सभु मुख वंशावली। आत्मायूं थोरी मुख वंशावली हूंदियूं। आत्मायूं त आदि अनादि अविनाशी आहिनि। तव्हां ॼाणंदा मतिलबु बाबा जी शिव बाबा जा ॿार असां आहियूं ई निराकार रूप में। निराकार रूप में बाबा असांखे एडॉप्ट न कयो अथई। साकार शरीर द्वारा
एडॉप्शन थींदो आहे। इहा मनुष्य सृष्टि कीअं ट्रांसफर थिए थी, पॉइंट्स त ॿारनि खे ॾाढी मिलंदी आहे। पोइ बि बाबा चईंदा आहिनि कुझु धारणा न थींदी, मुख न हलंदो त सुठो। तव्हां बाप खे यादि कंदा रहो त भाषण आदि करण वारनि खां बि ऊच पद तव्हां पाए सघंदा। भाषण करण वारा कोई समय तूफ़ान में किरी वेंदा आहिनि, उहो किरनि न, बाप खे यादि कंदा रहनि त जास्ती पद पाए सघंदा आहिनि, है न। भाषण करण वारा किरनि न, बाप खे यादि करनि त जास्ती पद पाए सघंदा आहिनि। सभिनि खां जास्ती त विकार में किरंदा आहिनि न, त 5 मार सां किरण सां हड गुड टुटी पवंदो आहे। 5वीं मंज़िल आहे देह अभिमान, 4थी मंज़िल आहे काम। पोइ उतरंदा वञो। बाबा चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे। लिखंदा बि आहिनि बाबा असां किरी पियासीं, है न। लिखंदा बि आहिनि बाबा असां किरी पियासीं। क्रोध जे लाइ हीअं न चईंदा की असां किरी पियासीं। कारो मुंहुं करण सां ॾाढी वॾी चोट लॻंदी आहे। पोइ ॿियनि खे चई न सघनि की इहा काम मां शत्रु आहे। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि क्रिमिनल अखियुनि जी ॾाढी संभाल करणी आहे। सत्युग में नंगन थियण जी त ॻाल्हि ई न आहे, क्रिमिनल आहे हूंदी न आहे, है न। सत्युग में क्रिमिनल आहे न हूंदी आहे, सिविल आहे हूंदी आहे। उहा सिविलियन राज्य आहे। सत्युग में सिविलियन राज्य आहे। हिन समय आहे ही क्रिमिनल दुनिया। हाणे तव्हांजी आत्मा जो सिविलाइज़ मिलंदी आहे। हाणे तव्हांजी आत्मा खे सिविलाइज़ मिलंदी आहे जो 21 जन्म कमु कंदी आहे। सिविल आहे मिलंदी आहे जो 21 जन्म कमु कंदी आहे। हुते कोई बि क्रिमिनल न ठहींदा आहिनि। हाणे मुख्य ॻाल्हि बाप सम्झाईंदा आहिनि बाप खे यादि करो ऐं 84 जे चक्कर खे यादि करो। इहे बि वंडर आहे जो श्री नारायण आहे उहो अंत में अची करे भाग्यशाली रथ ठहींदा आहिनि शिव बाबा जा। उन्हनि में बाप जी प्रवेशता थींदी आहे त भाग्यशाली थिया न। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा, ये 84 जन्मनि जी हिस्ट्री बुद्धि में रहणी खपे। तत्वम अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जी यादि सां बुद्धि खे रिफाइन ठाहिणो। बुद्धि पढ़ाई सां सदा भरपूर रहे। बाप ऐं घर सदा यादि रखिणो आहे ऐं यादि दिलाइणो आहे। ॿियो आहे हिन अंतिम जन्म में क्रिमिनल आहे खे समाप्त करे सिविल आहे ठाहिणी आहे। हिन अंतिम जन्म में क्रिमिनल आहे खे समाप्त करे सिविल आहे ठाहिणी आहे। मतिलबु आत्मा ॾिसणो आहे। क्रिमिनल अखियुनि जी ॾाढी संभाल करणी आहे। वरदान आहे दातापन जी स्थिति ऐं समाइण जी शक्ति द्वारा सदा विघ्न विनाशक समाधान स्वरूप ठहो। दातापन जी स्थिति ऐं समाइण जी शक्ति द्वारा सदा विघ्न विनाशक समाधान स्वरूप रहो। विघ्न विनाशक समाधान स्वरूप ठहिण जो वरदान विशेष 2 ॻाल्हियुनि जी आधार सां प्राप्त आहे। विघ्न विनाशक समाधान स्वरूप कीअं ठही सघंदासीं असां? सदा स्मृति रहे कि असां दाता जा ॿार आहियूं। हिन करे मूंखे सभिनि खे ॾियणो आहे। रिगार्ड मिले, स्नेह मिले तॾहिं स्नेही ठहूं न, मूंखे ॾियणो आहे।
त विघ्न विनाशक थी वेंदव न। विघ्न कॾहिं ईंदा आहिनि, कॾहिं पंहिंजी कामना हूंदी आहे त बि विघ्न ईंदा आहिनि, है न। सदा यादि रखो कि मूंखे ॾियणो आहे त वठण जो उहो ई न रहंदो। ॿियो आहे स्वयं जे प्रति तथा संबंध संपर्क में सर्व जे प्रति समाइण जी शक्ति स्वरूप सागर समान हुजे। हिकु त मूंखे ॾियणो आहे, ॿियो आहे स्वयं जे प्रति तथा संबंध संपर्क में सर्व जे प्रति समाइण जी शक्ति स्वरूप सागर ठहिणो आहे। मतिलबु समाइण जी शक्ति हुजणी खपे, ॿियनि जे बुरा स्वभाव संस्कार, ॿियनि जी ॻाल्हियुनि खे समाए वठो। ज्ञानियुनि में समाइणो आहे, अज्ञानियुनि में किथे किथे शक्ति स्वरूप बि ॾेखारिणो पवंदो आहे। इन विशेषताउनि सां शुभ भावना शुभकामना सां संपन्न समाधान स्वरूप ठही वेंदो। स्लोगन आहे सत्य खे पंहिंजो साथी ठाहे छॾियो त तव्हांजी नैया कॾहिं बि डूबंदी न। सत्य खे पंहिंजो साथी ठाहे छॾियो त तव्हांजी नैया कॾहिं बि डूबंदी न। स्लोगन आहे अव्यक्त इशारो आहे जॾहिं मनसा में सदा शुभ भावना शुभ दुआयूं ॾियण जो नेचुरल अभ्यास थी वेंदो त मनसा तव्हांजी बिजी थी वेंदी। मन में जो हलचल थींदी आहे उन सां स्वतः ई किनारो थी वेंदो। छो जो असां सदा ई सुठो सोचंदा रहंदासीं, सभिनि खे दुआयूं ॾींदा रहंदासीं त फालतू वीचार ईंदा न, ऑटोमेटिकली व्यर्थ सां किनारो थी वेंदो। पंहिंजे पुरुषार्थ में जो कॾहिं दिलि शिकस्त थींदा आहियो उहो न थींदो, है न। छो जो मनसा में सदा सर्व खे ॾींदा रहंदव त ऑटोमेटिकली तव्हां में बि भरंदो रहंदो, जादू मंत्र थी वेंदो। त बाबा जैसे चईंदा आहिनि न मनसा सेवा करो त तव्हांखे बि मिली वेंदो, है न। त इन करे ॿियनि खे ॾींदा वञो त तव्हां बि भरपूर थींदा वेंदव, त कोई दिलि शिकस्तपन ईंदो ई न, कोई परेशानी ईंदी न। अच्छा, ओम शांति।